नाणे वारे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त मईशियत बहितर थी रही आहे। कोरोना वबा सबबि इक़्तिसादी बहितरी में ॾुखियाइयूं पेश आयूं। हिन साल रिकॉर्ड रेवेन्यू ओगाड़ी थी आहे। ईंदड़ बजट में ज़राअत जे शोबे लाइ अहम कदम खयां वेंदा। इस्लामाबाद में बजट सेमिनार खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन चयो त मईशियत जी बहितरी तरक्की की बुनियादी ॾाकण आहे। वज़ीर आज़म इमरान खान जॾहिं हुकूमत संभाली तॾहिं मईशियत बहरान जो शिकार हुई। वज़ीर आज़म इमरान खान मईशियत के सहारो ॾियण लाइ अहम कदम खयां। शौकत तरीन चयो त कोरोना सूरत हाल बावजूद तामीराती शोबे खे हथी वठराई वई। अडावती शोबे सां लाॻापियल 40 सनतुनि खे फ़ाल बणायो वियो। उन सां गॾु रुपए जे अघ में इज़ाफ़े लाइ तरजीही बुनियादुनि ते कदम खयां विया। हुन वधीक चयो त इक़्तिसादी बहितरी लाइ मुआशी माहिरनि सां मुशवरा कया विया। हिन साल 4000 अरब खां वधीक रिकॉर्ड रेवेन्यू वसूल कयो वियो आहे। हारी दोस्त पॉलिसियुनि सबबि ज़राअत जो शोबो तरक्की वठी रहियो आहे। ईंदड़ बजट में ज़राअत जे शोबे लाइ अहम कदम खयां वेंदा।